त असां वटि शहीद बेनज़ीराबाद डिस्ट्रिक्ट में सकन थाणे ते हिन वक़्तु असां मौजूदु आहियां ऐं ख़ासि तौर ते असां वटि हिते जेका हिंदू कम्यूनिटी सां रिलेटेड जेको आसनमल आहे उन सां जेके थ्रेट कॉल आहियूं उन हवाले सां पुलिस जेको आहे उनखे पंहिंजे मुकम्मल तहफ़ुज़ जी यकीन दहानी पुलिस डिपार्टमेंट कराई वई आहे ऐं मां सम्झां थो त असीं कंहिं बि माण्हू खे अलो न कंदासीं तो अहिड़े क़िस्म जो को कमु कनि। और उसके अलावा मैं समझता हूँ कि पाकिस्तान में जो हिंदू कम्युनिटी है उसको हम एक्स्ट्रा माइल जाके उसको प्रोटेक्ट करते हैं, इंशाल्लाह उनको हम प्रोटेक्ट करते रहेंगे। इस केस के हवाले से बहुत सारी डिटेल्स ऐसी हैं जो मैं शायद इन्वेस्टिगेशन की वजह से आपसे डिस्कस नहीं कर सकता, लेकिन मैं आप सब लोगों को ये उम्मीद और तसल्ली दिलाता हूँ। और मैंने अभी काफ़ी लंबी डिस्कशन की है अपने जो दोस्त हैं हमारे जिनको थ्रेट आई हुई है कि हम इंशाल्लाह उस न सिर्फ थ्रेट को काउंटर करेंगे बल्कि जो बंदा यहाँ से उनको सपोर्ट कर रहा है इंशाल्लाह उसको भी हम डिग आउट करेंगे। सो अॼु असांजी मुलाक़ात जेका थी आहे उन में मूं उन्हनि खे एश्योरेंस ॾियाराई आहे त तव्हां जेके हिन केस सां रिलेटेड माण्हू आहे उहो असां इंशाल्लाह अरेस्ट कंदासीं ऐं उहो तमामु जल्दी असां अरेस्ट बि इंशाल्लाह कंदासीं। उन खां अलावा हिते अनफॉर्चुनेटली हिकिड़ो अॼु खां काफ़ी महीना पहिरियों काज़ी अहमद में बि हिकिड़ो इशू थियो, हिकिड़ो लुंड जो मर्डर थियो आहे। उन ते बि कुझु अॼु इतफ़ाक़ सां सुठी पेशरफ़ थी वई आहे। हितां जो थाणो ते वेही करे जेके शयूं कुझु कढियूं आहिनि ॿियूं इंशाल्लाह उन में बि प्रोग्रेस थींदी। ऐं उन सां गॾोगॾु मां सम्झां थो त हिकिड़ो ॿियो जेको मां नंढिड़ो मुख़्तसर पैगाम ॾियणु चाहियां थो उन्हनि सभिनी शहरनि खे त तव्हां कोशिशि इहा कयो त पंहिंजे पंहिंजे घरनि जे ॿाहिरां दुकाननि जे ॿाहिरां CCTV जेको आहे लॻारायो लाज़मी, ताकी उन सां असांजी इन्वेस्टिगेशन में तमामु घणी मदद मिलंदी। थैंक यू सर।